वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं हिन ख़बर सां त हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ नए सरबराह जी चूंड लाइ मुशावरती अमल शुरू थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हमास जे नए सरबराह लाइ केतिरा ई उम्मीदवार आहिनि। ग्रुप जी शोरा काउंसिल जे इजलास में फ़ैसिलो कयो वेंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ नए सरबराह जी चूंड जे लाइ मुशावरती अमल शुरू थी वियो आहे। हमास इस्माइल हानिया हमास जे सियासी ब्यूरो जो सरबराह हो। अवां खे आगाह कयूं पिया। हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ नए सरबराह जी चूंड जे लाइ मुशावरती अमल शुरू थी वियो आहे। इस्माइल हानिया हमास जे सियासी ब्यूरो जो सरबराह हो। हमास जे नए सरबराह लाइ केतिरा ई उम्मीदवार आहिनि। ग्रुप जी शोरा काउंसिल जे इजलास में फ़ैसिलो कयो वेंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ नए सरबराह जी चूंड जे लाइ मुशावरती अमल शुरू थी वियो आहे। हमास जे ज़रियनि मूजिबि हमास जे नए सरबराह लाइ केतिरा ई उम्मीदवार आहिनि। ग्रुप जे शोरा काउंसिल जे इजलास में फ़ैसिलो कयो वेंदो। ॿिए पासे अवां खे आगाह कंदासीं। कराची में जमायत इस्लामी पारां गवर्नर हाउस ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी पारां जमायत इस्लामी जे धरणे में नाश्ते जो सामान पहुचायो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। कराची में जमायत इस्लामी पारां गवर्नर हाउस ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी पारां जमायत इस्लामी जे धरणे में नाश्ते जो सामान पहुचायो वियो। जमायत इस्लामी पारां बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े तोड़े ॻरनि टैक्सनि ख़िलाफ़ धरणो जारी आहे। कराची में जमायत इस्लामी पारां गवर्नर हाउस ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी पारां जमायत इस्लामी जे धरणे में नाश्ते जो सामान पहुचायो वियो आहे। जमायत इस्लामी पारां बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े तोड़ ॻरी टैक्सनि ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। कराची में जमायत इस्लामी पारां गवर्नर हाउस ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो। गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी पारां नाश्ते जो बंदोबस्त कयो वियो आहे। कहिड़ा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुलु। अवां खे ॿुधाईंदा हलूं त जमात इस्लामी पारां बिजली ऐं गैस जे इज़ाफ़ी क़ीमतुनि तोड़े ॻरनि टैक्सनि ख़िलाफ़ जेको आहे अॼु ॿिए ॾींहुं गवर्नर हाउस ॿाहिरां जमात इस्लामी जो धरणो जेको आहे उहो जारी आहे। जॾहिं त गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी पारां जेको आहे जमायत इस्लामी जे धरणे वारे हंधि जेको आहे नाश्ते जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिंमें चांहि बिस्किट ऐं पाणी पिणु पहुचायो वियो आहे। जॾहिं त जमायत इस्लामी जी क़यादत जो इहो चवणु आहे त जेसि ताईं वफ़ाक़ असांजा मुतालबा तस्लीम न कंदी तेसि ताईं असांजो धरणो जेको आहे जारी रहंदो। क़यादत जो इहो बि चवणु हुयो त पूरे मुल्क में जमायत इस्लामी जेको आहे बिजली गैस जे इज़ाफ़ी बिलनि तोड़े टैक्सनि ख़िलाफ़ जेको आहे सो एहतिजाजी धरणा उते जारी आहिनि। हिते कराची गवर्नर हाउस ॿाहिरां जेको आहे असांजो धरणो जारी आहे। के इलेक्ट्रिक वॾी माफ़िया बणिजी वई आहे। जेसि ताईं असांजा मुतालबा तस्लीम न थींदा तेसि ताईं धरणो जेको आहे उहो जारी रहंदो। कुझु देरि खां पोइ गवर्नर हाउस ॿाहिरां धरणे वारे हंधि जमायत इस्लाम जी क़यादत जेका आहे उहा पिणु प्रेस कॉन्फ्रेंस कंदी। जी ठीकु आहे इमदाद, तव्हां जी महिरबानी। मौसम के हवाले से अवां खे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान के उत्तर ओभर ऐं ॾखण ज़िलनि में बरसात जो मज़बूत सिस्टम आहे। मौसमियात खाते मूजिबि मौसमियात खाते पारां कोयटा समेत सूबे के 22 ज़िलनि में बरसात की अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो उहो सिलसिलो बलूचिस्तान में 6 अगस्त ताईं बरक़रार रहंदो। अवां खे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान के उत्तर ऐं ओभर ऐं ॾखण ज़िलनि में बरसात जो मज़बूत सिस्टम दाख़िल थी वियो आहे। मौसमियात खाते पारां कोयटा समेत सूबे के 22 ज़िलनि में बरसात की अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो उहो सिलसिलो बलूचिस्तान में 6 अगस्त ताईं बरक़रार रहंदो।
किस्तार, लसपेला, आवरान, पंचकोर, बारखान, मूसा खेल, मस्तोइंग, सिबी, शिरानी, कोयलो, बोला खान में भी तेज बरसात जो इम्कान है। बलूचिस्तान के उत्तर ओभर ऐं ॾखण ज़िलनि में बरसात जो मज़बूत सिस्टम है। मौसमियात खाते पारां कोयटा समेत सूबे के 22 ज़िलनि में बरसात की अॻकथी कई वई है। मौसमियात खाते मूजिब बरसात जो उहो सिलसिलो बलूचिस्तान में 6 अगस्त ताईं बरक़रार रहंदो।